यार हूंदो, साथी हूंदो, साझी हूंदो, यार हूंदो। असां ईमान आंदो आहे अल्लाह ते, असां मुर्शिद मञो आहे क़ुरान खे। सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह। कुरान छा थो सेखारे, मदीने वारो मीर छा थो समझाए, ऐं अल्लाह जो फरमान कहिड़ो आहे। रब तो फरमाए तो वल मोमिनून वल मोमिनात बादहुम औलियाउ बाद। मोमिन मोमिनन जा यार, मोमिनियाणियूं मोमिनियाणियुनि जूं मददगार। सुभान अल्लाह सुभान। हिक ॿिए जा हमदर्द हूंदा, हिक ॿिए सां साथी हूंदा, दुख भाई हूंदा, हाल भाई हूंदा। इहो ईमान जी निशानी आहे, मोमिन हुजण जी अलामत आहे। सुभान अल्लाह। वाट वठियो पियो वञे न, कंहिं मोमिन खे कंडो लॻी पवे त ईअं सम्झे उन खे न लॻो आहे ॼणो कंडो मूंखे लॻो आहे। इहो ईमान आहे। ऐं को स्कूटर तां तिरकी पियो, स्कूटर हुनजो किरियो वञी, सुठो थियो धकु आयोसि, सम्झे त हिन जे अंदर में ईमान कोन्हे, सम्झे त हिन जे मन में मोमिन नाहे। जेकॾहिं मोमिन हुजे हा त उन खे ॿिए मोमिन जो ॾुख ख़ुशी न ॾे हा, बल्कि उन खे ॾुख ऐं सदमो पहुचाए हा। जीअं पंहिंजे बच्चे खे धकु लॻे त पीउ खे दिलि में धकु लॻी वेंदो आहे, मुंहिंजे बच्चे खे तकलीफ़ थी आहे। ईअं हर मोमिन ॿिए मोमिन जे लाइ ईअं हमदर्द हूंदो, हर मोमिनियाणी ॿी मोमिनियाणी जे लाइ ईअं हमदर्द हूंदी। अब ॻाल्हि सम्झ में आयव जी? बसि हाणे इहे क़ुरान जा अखर साम्हूं रखे ऐं हर को पंहिंजे जीअ ते हीअं ते हथ रखे त मां केतिरो मोमिन आहियां। इहो आईनो आहे। हर को पंहिंजो मुंहुं ॾिसे त तोखे पंहिंजे भाइरुनि सां, मुसलमाननि सां केतिरी हमदर्दी आहे, केतिरी ख़ैर ख़्वाही आहे, केतिरो तूं ॿियनि जो मददगार आहीं। मिठा, जेकॾहिं को मोमिन ऐं ॿिए मोमिन जो हमदर्द न हुजे, हॾ ॾोखी न हुजे, ग़म भाई न हुजे, ॾुख भाई न हुजे, हाल भाई न हुजे, त पोइ इहो मोमिन जॾहिं मोमिन जो मददगार हूंदो, साथी ऐं साझी हूंदो, त पोइ छा कंदो? उन हमदर्दी जो रंग कहिड़ो हूंदो? क़ुरान तो फरमाए यअमुरून बिल मारूफ व यनहौन अनिल मुनकर। मोमिन खे चङाई जो हुकुम ॾींदो, बुराई खां रोकींदो। इहा हमदर्दी जी पहिरीं निशानी आहे, दोस्ती जी पहिरीं अलामत आहे। जेकॾहिं तुंहिंजे भाउ खे ॾिसी बुरो कमु थो करे, के मोमिन खे ॾिसी खॾ में थो किरे, वञी ॿांह मां हथ विझी भाई इहो खॾो थिए, किरी पवंदी, हेॾे थी, हे रस्तो हेॾे आहे। इहो ईमान आहे। सुभान अल्लाह। नेकी जो अमर करे, चङी ॻाल्हि चए, पुट निमाज़ पढ़, भाऊ निमाज़ पढ़, अदा निमाज़ पढ़, अदा चोरी न कर, अदा ज़िना न कर, अदा शराब न पी, अदा गुनाह जा कम न कर, ॿिए खे चङाई चवे, इहो ईमान आहे। ॿिए खे बुराई खां रोके, चोरी न कर, ज़िना न कर, शराब न पी, नशो न कर, इहो चवणु इहा बि ईमान जी निशानी। पाण वञी ॼाणे हर को पंहिंजी खॾ भरींदो, मुंहिंजो छा वञे? मोमिन न आहे। हमरा भाॼाई पंहिंजी खे चयो त अधी निमाज़ पढ़। छो निमाज़ पढ़ा? मुंहिंजी मर्ज़ी आहे। हर का बकरी पंहिंजे पाए ॿधबी, पढ़ा त पंहिंजे लाइ, न पढ़ा पंहिंजे लाइ, तो छो मगज़ खाधो आहे? हमरा जो वियो ॿाहिरि का मुअल बकरी ॾिठई, उहा ढूंढ मुर्दार पियो जो खणी उनखे रस्सी ॿधी उन भाॼाई जे खट जे पाए में ॿधी छॾी, ऐं जो धप थी, बदबू थी। भाॼाई जो ॾिठो, उथी निंड मजा, बदबू चई ही छाजी बदबू आहे? चई भाॼाई तूं चवंदी आहीं त हर का बकरी पाए पंहिंजे ॿधबी आहे, त बकरी पंहिंजे पाए ॿधल आहे, तोखे छा थो?
ये पाए त पंहिंजे बदिला पर मुंहिंजो दिमाग़ फिरी वियो हिन बदबू जे करे मूंखे तकलीफ़ पहुती आहे जी हा जेकॾहिं को पंहिंजो रिश्तेदार अज़ीज़ मोमिन गुनाह करे उन जे पासे में ॿियो मोमिन हुजे त उनखे बि ईअं तकलीफ़ थींदी आहे जीअं हींअर तोखे ढूंढ लॻा पुट ॻाल्हि सम्झो था न तुंहिंजो पुटु निमाज़ न पढ़े तुंहिंजो भाउ निमाज़ न पढ़े तुंहिंजी ज़ाल निमाज़ न पढ़े तूं हक़ बि न चईंसि सच बि न चईंसि घर वारी खे डिॼींदो त माना मानी न ॾे जी पीउ खे नथो चवीं भाउ खे नथो चवीं पंहिंजा मफ़ाद थो ॾिसी मथां तालुकात ख़राब थी वञनि निमाज़ जो चवांसि मथां कावड़जी वञे हलियो न मिठा तुंहिंजो हक़ आहे इस्लाम जे नाते मोमिन हुजण जे नाते यअमुरून बिल मअरूफ़ नेकियुनि जो हुकुम ॾियो चङाइयुनि जूं ॻाल्हियूं चवंदा रहो को मञे या न मञे पर तूं त चईसि वयनहून अनिल मुनकर बुराई का रोकियो गंदाई का रोकियो इहो कमु सुठो न आहे वाही कमु चङो न आहे ईअं न कर अधी ईअं न कर भेण ईअं न कर मासी चाची मामी ईअं न कर माई जो कमु आहे ॿी खे सच हक़ चवे मर्द जो कमु आहे मोमिन जो कमु आहे ॿिए खे हक़ सच चवे इहा मोमिन हुजण जी निशानी आहे तव्हां ॻाल्हि सम्झी अलाए न सम्झी जी अमल बि कंदो या रुॻे ॿुधंदो ॿ टन हथ खयो आहे त अमल कंदा ॿियनि जो शायदि नियत में को रोलो आहे चओ त अमल कंदासीं ऐं मोमिन उहो आहे क़ुरान थो फरमाए युकीमून सलात मोमिन उहे हिन जेके निमाज़ क़ाइम रखंदा आहिनि वयूतून ज़कात ऐं मालदार आहिनि त ज़कात ॾींदा वयुतीऊन अल्लाह व रसूलहू मोमिन उहे आहिनि जेके अल्लाह जो चयो मञंदा अल्लाह जे रसूल जो चयो मञंदा उलाइक सयरहमुहुमुल्लाह इहे ई माण्हू अथव जल्द अल्लाह हिननि ते पंहिंजी बाछ फरमाए छॾी जल्द हिननि जे मथां ककर करम जा वसाए छॾींदो इन्नल्लाह अज़ीज़ुन हकीम बेशक अल्लाह ताला गालिब आहे वॾी हिकमत वारो रब आहे उहो रब इन्हनि मोमिननि ते ज़रूरु राज़ी थींदो ज़रूरु महिरबानी कंदो जेके इहे खूबियूं पाण जे अंदरि पैदा कंदा अॻिते अलाह तो फरमाए त वअदल्लाहुल मुमिनीन वल मोमिनात मोमिन मर्दनि सां ऐं मोमिनियुनि औरतुनि सां अल्लाह जो वाइदो आहे अल्लाह जो वाइदो आहे कहिड़ो वाइदो आहे जन्नात बेहश्त ॾींदुसि तजरी मिन तहतिहल अनहार जंहिंजे हेठां खां नहरूं थियूं वहनि पियूं खीर जो नहरूं माखी जो नहरूं शराबन तहूरा जो नहरूं थियूं वहनि पियूं इहे नहरूं जे जन्नत में जन बागन में वहनि थियूं इन्हनि जो वाइदो आहे अल्लाह जी ज़ात करे छॾियो इन्हनि मोमिननि सां जेके ॿियनि खे चङाई चवंदा बुराई खां रोकींदा निमाज़ पढ़ंदा ज़कात ॾींदा अल्लाह जो चयो मञंदा अल्लाह जे रसूल जो चयो मञंदा इन्हनि सां अल्लाह जो वाइदो आहे क़ुरान में रब लिखी पंहिंजो वाइदो ॾेई छॾियो इन्नल्लाह ला युखलिफुल मियाद अल्लाह पंहिंजे वाइदे जी भञकड़ी न कंदो रब जो वाइदो सचो चओ अल्लाह जो वाइदो माण्हू वाइदो कंदा हिकिड़े ॾींहुं कंदा ॿिए ॾींहुं फिरी वेंदा पर अल्लाह जो वाइदो क़यामत ताईं सचो काइम ऐं दाइम हूंदो वो मिठा पोइ अल्लाह फरमायो त इहे जन्नत जा बाग उन्हनि खे ॾींदुसि इन्हनि जो मुंहिंजो रब जो वाइदो आहे इन्हनि सां जंहिंजे हेठां खां नहरूं थियूं वहनि व मसाकिन तय्यबतन फी जन्नात अदन ऐं पाकीज़ा चायूं
दिल लुभाईंदड़ मन खे वणंदड़ जन्नत जा महल उन्हनि जे लाइ मूं रब ठाहे छॾिया आहिनि अदन वारे जन्नत जे अंदर व रिदवानुन मिनल्लाहि अकबर ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त अल्लाह इन्हनि मोमिननि मोमिनियुनि सां राज़ी हूंदो चओ अल्लाह इन्हनि सां ॻाल्हायो अल्लाह इन्हनि सां जंहिंसां रब राज़ी थी वञे ॿियो छा खपे जी दुनिया चवे थी अल्लाह राज़ी थिए रब फरमाए थो मां मोमिननि सां राज़ी थींदुसि जेके ॿियनि खे चङाई चवंदा बुराई खां रोकींदा निमाज़ क़ाइमु कंदा ऐं रोज़ा रखंदा ऐं जेकी अल्लाह जो चयो मञंदा अल्लाह जे रसूल जो चयो मञंदा इन्हनि मोमिननि सां मुंहिंजो वाइदो आहे जन्नत बि ॾींदोसां मां रब इन्हनि ते राज़ी सुभान अल्लाह सुभान अल्लाह ख़ुदा ॼाणे इन ॿिनि आयतुनि जे अंदरि सॼो दीन समायल जेने इन्हनि ॿिनि आयतुनि ते अमल करे विझी न ख़ुदा जो कसम आहे तुंहिंजे लाइ जन्नत जा दर खुली वेंदा सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या पेरी ॻाल्हि ईमान जी निशानी आहे जो मोमिनन जो हमदर्द थी हल दुखी थी खैर ख्वाह थी कंहिंजे लाइ भलाई चाहे कंहिंजे लाइ भलाई सोच कंहिंजो मददगार बणिजी वञे या सचे मोमिन जी निशानी आहे चओ अल्लाह अल्लाह वरी मुझे मिठे मोहम्मद मीर जो फरमान ॿुधंदो नबी सुणे जो फरमान ॿुधंदो साईं फरमाइनि था ला तकातऊ वला तदाबरू हिक ॿिए खां छिनो न हिक ॿिए खे पुठी न ॾियो वला तबागदू हिक ॿिए सां बुग़्ज़ न रखो वला तहसदू हिक ॿिए सां हसद न रखो वकूनू इबादल्लाहि इख़वाना हे मोमिनो तव्हां सभई हिक ॿिए में भाउ बणिजी वञो इहे न चओ हे महर आहे कबूल आहे पिता बि आहे चओ त असीं सभु भाइर आहियूं ॻाल्हायो असीं सभु भाइर आहियूं कूनू इबादल्लाहि इख़वाना हड़ई मोमिन पाण में भाइर आहियो अॼु त हिते वेठे वेठे हिक ॿिए में हथ हथ में मिलायो ऐं चओ त असां पाण में भाइर आहियूं हथ हथ में मथे मथे हथ खणो चओ असां पाण में भाइर आहियूं हाणे हे आ मंगणा हे आ डूल डूल आ हो मंगणा हो कहिड़ा जी पिता बि टई ॼणा गॾु वेठा आहिनि टिनी हथ हथनि में ॾिना आहिनि चवंदा असां भाइर आहियूं पाण हाणे रुॻे हिते करमाबाद में न पर मोटी वञो खानगढ़ में हुजो घोटकी में हुजो तव्हां मीरपुर माथेले में हुजो पर हर मोमिन पाण में सुभान अल्लाह हा सुभान हे मंगणहार मुंहिंजो भाउ आहे असां पाण में भाइर आहियूं तव्हां मुंहिंजा भाउ आहियो मां तव्हांजो भाउ आहियां छा मुंहिंजी भाइपी तव्हांखे नथी वणे चओ ख़ुदा ॼाणे जेको हथ हथ में मिलायो अथई इहो क़यामत जे ॾियारे में रिश्तो क़ाइमु
साईं फरमायो त हिकिड़ो मोमिन जॾहिं रब्बु ने के फरमाईंदो हल जन्नत ॾे अर्ज़ कंदो मौला ईअं कीअं वञा मुंहिंजो भाउ हुयो जंहिंसां हथ में मिलायो हुयो मुंहिंजा मौला उनखे बि मूंसां गॾाए त असीं गॾिजी जन्नत ॾे वञूं अलाह कंदो हिन सारे जलसे वारनि जा हथ में मिलियल हूंदा क़यामत जे ॾियारे उथंदासीं न अल्लाह फरमाईंदो वमताज़ुल यौम अय्युल मुजरिमून ए मुजरिमो ॾोहारियो परे थी वञो हटी वञो मुंहिंजे नेकनि खां परे थी वञो जुदा थी वञो पर मोमिन चवंदा मालिक असां त पंहिंजा पाण में भाइर आहियूं असां दुनिया में भाई पी जोड़ी असां कीअं जुदा थींदासीं न दुनिया में जुदा थियासीं न हिते जुदा थियण चाहियूं था रब फरमाईंदो हाणे ये हथ हथनि में मिलायूं हलो सभई जन्नत मुझे फिरी जेको अॼु हथ मिलायो थी रहियो इंशाअल्लाह क़यामत में तोखे छॾाईंदो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ला यहिल्लु लिमुस्लिमिन अन यहजुर अखाहु फौक सलास मदीने वारो साईं तो फरमाए के मोमिन जेला हलाल नाहे के मोमिन जेला जायज नाहे जो टे ॾींहं पंहिंजे भाउ खां जुदाई करे टे ॾींहं गुज़री वञनि सलाम कलाम बंदि असां छा आहे असां पाण में न ॻाल्हाईंदा आहियूं टे ॾींहं गुज़री विया पाण में नथा ॻाल्हाइनि मोमिन खे जाइज़ ई न आहे हलाल ई न आहे मोमिन अगरि हिकिड़ो रुसी बि पए न ॿियो हली वञी चवंदा ख़ुशि आहीं ठीकु आहीं मां तुंहिंजे तॾहिं ते आयो आहियां इहा आहे क़ुरान जी तालीम इहा आहे मुस्तफ़ा करीम जी तालीम हा चओ सल्लल्लाहु अलैहि या साईं फरमाइनि था मोमिन खे जाइज़ नाहे जो भॼण अचनि आमो साम्हूं थियनि हिकिड़ो हेॾे मुंहुं करे हलियो वञे ॿियो वरी हेॾे मुंहुं करे हलियो वञे इहे जाइज़ नाहे इहे जाइज़ नाहे जो हीअं अचनि रस्ते खां आमो साम्हूं अचनि हे हेॾे मुंहुं करे हो होॾे मुंहुं करे असां पाण में ठहंदा न आहियूं असां पाण में ॻाल्हाईंदा न आहियूं इहे जाइज़ नाहे साईं फरमाइनि था ख़ैरुहुमुल्लज़ी यब्दउ बिस्सलाम इन्हनि ॿिन्ही मां फलो उहो आहे जेको पहिरियों सलाम करे सुभान अल्लाह हू रुठल आहे न मूं परे कई तूं चईसि अस्सलामु अलैकुम छा चवंदेसि साईं फरमायो जेको अव्वल सलाम करे इहो हुन ॿिए खां भलो आहे ऐं मदीने वारे फरमायो वल्लज़ी यब्दउ बिस्सलाम यस्बिकु इलल जन्नह जेको अव्वल सलाम कंदो उहो अव्वल जन्नत में वेंदो ॻाल्हियूं आहिनि सलाम अवल करे पहिरीं ॻाल्हि आहे त उनखे जन्नत जे वञण जी गारंटी मिली वई मोहम्मद मीर ज़ामिल थी जेको रुठल हुजे कावड़ियल हुजे अची वञे न साम्हूं चईसि छा चवंदेसि मदीने वाले साईं फरमायो सही बुखारी में सही मुस्लिम में तिरमिज़ी में अबू दाऊद में रिवायत आका करीम जो प्यारो सहाबी हुजूर जो मेजबान हजरत अबू अय्यूब अंसारी तो रिवायत सुभान अल्लाह हजरत अबू अय्यूब अंसारी मुझो ॾाॾो आहे सुभान अल्लाह मुझो खानदान में ॾाॾो आहे ऐं मां हाणे तुर्किया वियोसि 15 ॾींहं हजरत अबू अय्यूब अंसारी जे दर ते वञी महिमानी हुनजी सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत अबू अय्यूब अंसारी सो रिवायत करे ला यहिल्लु लिमुस्लिमिन अन यहजुर अखाहु फौक सलासिल याल मदीने वाले साईं फरमायो त मोमिन खे हलाल नाहे जो 3 ॾींहं पंहिंजे भाउ सां ॻाल्हाइण ॿोलाइण बंदि करे जो पाण में गॾजनि त हो मुंहुं होॾे करे हो मुंहुं होॾे करे
ये जायज नहीं पर इन्हनि ॿिन्ही मां भलो उहो आहे जेको पहिरियों अस्सलाम पढ़े। समझ में आयो? साईं फरमायो फमन हजर फौक सलासिन फमात दखल नार जेको 3 ॾींहं भाउ सां न ॻाल्हायई 3 ॾींहं मुस्लमान सां सलाम कलाम बंदि कयई मरी वियो रुठो ई मरी वियो दखल नार यो जहन्नम में दाख़िल थींदो यो दोज़ख में पवंदो यो दोज़खिया मोहम्मद अमीर जो फरमान हुआ। हाँ थोड़ी रंजश जे करे ता सालन जा साल रुठा वेठा आहियो ऐं नतीजो छा थो निकिरे सिर्फ़ 3 ॾींहं नथो ॻाल्हाए जहन्नम में पंहिंजे आख़िरत जो को फिक्र आहे या न आहे? आख़िरत जो फिक्र आहे या न आहे? जंहिंखे फिक्र आहे उहो पंहिंजे दिलि मां कीनो कुदूरत कावड़ गुस्सो कढे ऐं रुठलनि खे वञी परजाए। ॻाल्हि वणी अलाए न वणी? बरोच को ज़िद वॾो आहे बरोचनि जो ज़िद सिंधी बि घटि कोन्हनि नालो बरोचन जो बदनाम आहे बाक़ी सिंधी में ज़िद में घटि कोन्हनि। ओ बिठा मदीने वारे साईं फरमायो त जेको मुसलमान पाण में सलाम कलाम बंद थो करे मन हजर अखाह सनतन फहुव कसफ़ दमिही जेको साल पूरो नथो ॻाल्हाए इहो उनखे उफड मारण वारे जे ॾोह में बराबरि कंहिंखे बंदूक खणी मारे किलाशन कोप खणी बस हणे मारे विझे कातिल आहे ॾोही आहे खूनी माण्हू आहे। साईं फरमाए जेको साल कंहिंसां नथो ॻाल्हाए इन जो ॾोह बि खूनी माण्हू जेतिरो हुजे। मुझे करीम मदीने वाले साईं फरमायो जो सल्लल्लाहु अलैहि मुझे सोने हबीब फरमायो सही मुस्लिम में हदीस तुफ्तहु अबवाबुल जन्नत यौमल इस्नैन वल खमीस सूमर जो ॾींहुं ऐं खमीस जो ॾींहुं जन्नत जा दर खुली वेंदा आहिनि। रमज़ान जी ॻाल्हि न आहे मुहर्रम जी ॻाल्हि न आहे शाबान या ॿिए के ख़ासि महीने जी ॻाल्हि न आहे हर सूमर हर खमीस कहिड़ो बि महीनो हुजे हर सूमर ते तुफ्तहु अबवाबुल जन्नत जन्नत जा दरवाजा खुलंदा आहिनि यौमल इस्नैन सूमर जो ॾींहुं वल खमीस खमीस जो ॾींहुं फयगफिरु लिकुल्लि अब्दिन पोइ अल्लाह ताला हर बाने खे बख़्शींदो आहे हर माण्हू खे माफ़ी ॾींदो आहे ला युशरिक बिल्लाहि शैया जेको अल्लाह सां शिरक नथो करे हर मोमिन खे जेको शिरक कंदड़ न आहे सूमर ऐं खमीस ते रब बख़्शे छॾींदो आहे इल्ला रजुलुन कान बैनहु व बैन अखीहि शना पर ॿिनि माण्हुनि खे रब नथो बख़्शे उहे ॿ ॼणा जेकी पाण में कावड़ियल रुठा वेठा आहिनि दिल में कीनो ऐं कावड़ ऐं कुदूरत रखी पई आहे इन्हनि ॿिन्ही खे अल्लाह ताला सूमर ते ॿियनि सभिनी खे बख़्शे थो खमीस ते हड़नी खे बख़्शे थो पर हे जेके रुठा वेठा आहिनि न कावड़िया वेठा आहिनि न माइनि खे त कावड़ सवाई आहे अमड़ियो भेनरो तव्हां बि ॿुधो औरत
कावड़ सवाई जल्दी ईंदी आहे वरी लहंदी देर सां साल थी विया माई जी कावड़ नथी लहे मदीने वाले साईं फरमायो त भलो इंसान उहो आहे जंहिंखे देर सां कावड़ अचे जल्दी लही वञे बुछड़ो माण्हू उहो आहे जंहिंखे जल्दी कावड़ अचे देर सां लहे कावड़ इहे चप ते रखी अथसि मिंट में अची वई वरी लहण जहिड़ा हल अथई 6 महीना 12 महीना कावड़ मुड़ुस जी लहे ई नथी असांजे इलाइक़े में हिकिड़ो वॾेरो पियो अचे वॾेरो साहब अॻियों हिकिड़ो माण्हू अचे पियो हुनजे राज जो फरी मथे ते खयूं पियो अचे गाह जी फरी वॾेरे हीअं पासे सां गुज़री वियो हुनखे गाह जी भरी मथे ते हुई ॿिए ॾींहं ते घुराईंसि जहिड़े मां कल्ह हितां लंघियुसि पई मूंखे सलाम छो न कई दीदी मुझे मथे ते भरी हुई बार हुयो ॿई हथ उन में हुया मां मजबूर हुयुसि कि तूं भली हिकिड़ो हथ भरी में रखी आहे मूंखे हीअं सलाम करी आहे छो न मूंखे सलाम कई वॾेरो कावड़ थी वियो साईं वक़्तु गुज़री वियो उन खां ॻाल्हि विसरी वई पाड़े ओड़े में को खून थियो पुलिस खे वॾेरे फोन कई त फलाणे माण्हू जो नालो ॾेई छॾियो उनजे सलाम न कयो खून जे ॾोह में उन मिस्कीन माण्हू खे बिना सबब जे खून जे ॾोह में ॾियारे छॾी पुलिस वॾेरनि जे पुठियां वॾेरा साहब मरणो कोन अथई अल्लाह जे वाहिदुल क़हार कोर्ट में पेश थियणो न अथई सालनि जा साल बुग़्ज़ सीने में रखियो आहे सालनि जा साल सर्व सलाम न कई ऐं हुनजी ज़िंदगी बर्बाद पियो करे खून जे ॾोह में पियो हुनखे ॾिए आहे असांजे माहौल में ईअं आहे कोन्हे साल थी विया कावड़ लिकायूं रखियूं वेठो आहे मौक़ो अचे त पोइ पलांदो वठंदुसि पुट इएं काफ़र थी सघनि था मुनाफ़िक थी सघनि था बेदीन थी सघनि था मोमिन इएं न हूंदो आहे मुस्तफ़ा जो आशिक़ इएं न हूंदो आहे ईमान इहो आहे जो कावड़ आई कढी छॾींदो अॼु आयो त सलाम करे चवंदो अस्सलाम वालेकुम मुंहिंजी कावड़ ख़तमु सुभान अल्लाह हा घट में घट जेके कर्म ई था सदायो न से त मुंहिंजी ॻाल्हि मञो मुंहिंजी ॻाल्हि त कोन्हे मुंहिंजे नबीअ सुहिणे जी ॻाल्हि आहे सभिनी मुस्तफ़ा जो कलमो पढ़ियो आहे कहिड़े बि पीर जा मुरीद आहियो कहिड़े बि सिलसिले सां वापसि आहियो पर मोहम्मद मीर त सभिनी जो मुर्शिद आहे न मदीने वारे जो फरमान त सभिनी खे मञणो आहे न हा सरकार फरमायो यत्तलिउल्लाह इला जमी खल्क़िही लैलतन निस्फ मिन शअबान जने 15 शअबान दी रात ईंदी आहे सुभान अल्लाह माशाअल्लाह आज 12 आहे बाक़ी विच में 2 ॾींहं आहिनि ऐं पोइ 15 अचे पई बख्शिश दी रात रहमत दी रात अल्लाह जे अताउन दी रात रब जे खजानन जे वंडजण जी रात मोमिनन जे लाए बख्शिश जी रात वंड ऐं विरासत जी रात इन रात में लिख पढ़ पूरे साल जी थींदी आहे हेल कहिड़ा कहिड़ा हज ते वेंदा लिस्ट 15 जी रात लिखबी हेल कहिड़ा कहिड़ा मदीने जो दीदार कंदा लिस्ट 15 जी रात लिखबी केड़न के पुट जमंदा केड़न के न्याणियूं जमंदियूं केड़न के खुशी मिलंदी केड़न के गम मिलंदो केड़ा जन्नती थींदा केड़ा जहन्नम जो कारण बणजंदा 15 जी रात मुक़द्दर ऐं फैसला लिखिया वेंदा आहिनि साईं फरमायो त इन रात में अल्लाह पंहिंजे बानन ॾे निहारींदो आहे सुभान अल्लाह शफ़क़त वारी नज़र सां निहारींदो यग़फ़िरु लिजमीअ ख़ल्क़िही पोइ अल्लाह ताला पंहिंजी सारी मख़लूक खे बख़्शिश ॾींदो हड़नी खे माफ़ी ॾींदो हड़नी जी बख़्शिश कंदो इल्ला लिमुशरिक पर जेको अल्लाह सां शिरक करण वारो आहे 15 जी रात रब उनखे निहारींदो ऐं मुशाहिद
या वो माण्हू जेको दिल में कीनो रखियूं कावड़ रखियूं रुठो वेठो आहे इन माण्हू खे अलाह निहारींदो अल्लाह हाँ बेटा हेॾी भली राति अचे माफ़ियूं पियूं मिलनि रहमतूं पियूं वसनि ऐं ॿाननि जा गुनाह पिया थोपनि पर एॾे रहमत जे दरिया मां बि हिकिड़ो बदबख्त उञो रहिजी वञे ढुक न नसीब थिएसि कतरो न नसीब थिएसि इहो माण्हू आहे जेको रुठो वेठो आहे कावड़ियो वेठो पुट इन कावड़ जो कहिड़ो तोखे फ़ाइदो मिलियो आहे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो सब ज़िद आहे हठ आहे अना आहे नफ़्स आहे मां घटि कीअं थिया मां हेठि कीअं थिया मां सलाम कीअं कयां या मां माण्हुनि खे मारे थी चओ सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु या रहमत वारी रात या थींदी बरकत जी बरसात या रहमत वारी थींदी बरकत जी बरसात अल्लाह तो अर्ज़ अघाए सब दिल जूं मुरादूं पुॼाए अल्लाह तो अर्ज़ अघाए सब दिल जूं मुरादूं पुॼाए या प्यारी शब बरात या इंदी बरकत जी बरसात या रहमत वारी रात या माशा सिद्दीका साईं मोमिनन जी मां मुस्तफा जी रानी अबू बकर जी न्याणी सैयदा साईं थी रिवायत करे त 15 शबान जी रात हुई मुंहिंजो घोट मोहम्मद करीम मुंहिंजे हुजरे में आया ऐं सुत्या महबूब बि लेटिया मुंहिंजी अख लॻी वई अञा जो अख खुले त ॾिसां मुंहिंजो पुनल कोन्हे मुंहिंजो बिस्तर ख़ाली अमां फरमायो मूंखे ख़्याल आयो मतां हुज़ूर के बीबी जे हुजरे ॾे विया हुजनि अमां फरमायो मूं हड़ई हुजरा चाचा मस्जिद नबवी गोली पर मूंखे मुंहिंजो घोट मोहम्मद मीर नज़र न आयो अमां फरमायो गोलींदे जन्नतुल बकी जे कब्रिस्तान में वञा छा ॾिसां त लजपाल नबी जा दुआ जा हथ खॼा अखियुनि मां लुड़क वहनि था पिया हुज़ूर जे रूण जो आवाज़ पई ॿुधा मुंहिंजा मौला मोमिननि खे माफ़ कजाए मोमिनियुनि खे माफ़ कजाए शहीदनि खे माफ़ कजाए मुंहिंजे चेरनि उम्मतियुनि खे माफ़ कजाए जेके मरी विया उन्हनि खे माफ़ कजाए मुंहिंजा मौला जेका मुंहिंजी उम्मत अॻिते अचण वारी आहे उन्हनि खे माफ़ कजाए बेटा जॾहिं इहे रातियूं अचनि असां गाफ़िल निंड में सुम्ही पऊं पर असांजो पुनल रोई असांजे लाइ दुआऊं पियो घुरे तुंहिंजा थोरा मदनी लाइण खां लंघे विया तुंहिंजा गुण ॻणण खां लंघे विया तुंहिंजा थोरा मदनी लाइण खां लंघे विया मुंहिंजा दोस्तो इन भलारी रात में मुंहिंजा सुहिणा हबीब आरामी न हुया पर जन्नतुल बक़ी जे कब्रिस्तान में पंहिंजी उम्मत जे लाइ दुआ जा मुख छलियूं बीठा हुया
अल्लाह करे चलो उन दुआ जो हिस्सो असांखे रब करे चलो उन टोलन मजा न हुजूं जेके मुस्तफा जे दुआउनि खां महरूम रहिजी वेंदा आहिनि अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु वो अलैका छपर की मां छॾियो गोली पंहिंजी कढियो सच्चा सैयद ही सगुदर ते सॼो पिरी पिर तऊं पखा अचियो राडियो इहो दर जो कुतो न कर धार मिठा जाल मजा आधार मिठा जाल मजा आधार मिठा गया जिंदगी ओ चिंगार मिठा जाल मजा अल्लाह जेके वसंदी वाहन आहे मिठा चेता पंहिंजी निगाह न लाए मिठा जेके वसंदी वाहन आहे मिठा चेता पंहिंजी निगाह न लाए मिठा सिके साह मुंहिंजो नाले अलाह मिठा बेवावली न विसारे मिठा जाल मजा छपर की मां छॾियो गोली पंहिंजी कढियो सच्चा सैयद ही सगुदर ते सॼो पिरी पिर तऊं पखा अचियो राडियो ओ हीअ दर जो कुतो न कर धार मिठा जाल मजा अमा साईं फरमाए थी तो हुजूर पंहिंजी उम्मत जे लाइ दुआऊं पिया घुरनि जॾहिं मां मोटी आयसि पोयूं हुजूर बि वापसि आया साईं फरमायो त आयशा ख़बर थी अॼु राति कहिड़ी आहे हीअ राति शबे बरात जी राति आहे हिन राति रब मुंहिंजी उम्मत जा एतिरा माण्हू बख़्शींदो आहे जेतिरा अरब जे कबीले बनू कलब जे बदननि बकरनि रिढनि जे जिस्मनि ते वार आहिनि एतिरा मुंहिंजा उम्मती 15 शबान जी राति बख़्शदी वेंदा सुभान अल्लाह सुभान आयशा ये बख्श जी रात ये अल्लाह जे रज़ा वारी रात हिन रात में ॾोहन जो माफ़ियूं मिलंदियूं आहिनि अल्लाह पंहिंजे पाननि खे बख़्शे छॾींदो आहे पर आयशा हिन रात में जेको अल्लाह सां शिरक कंदड़ आहे उन खे माफ़ी न मिलंदी अल्लाह सां जेको शिरक करे थो उनखे माफ़ी न मिलंदी ॿियो उहो माण्हू जंहिंजे दिल में कीनो आहे बुग़्ज़ आहे कावड़ आहे इनखे माफ़ी न मिलंदी टियों उहो जेको माइटियूं छिनण वारो आहे बिरादरियूं टोड़ण वारो आहे उनखे माफ़ी न मिलंदी चौथों जेको पंहिंजी गोॾ ऐं कांच खे टिणियुनि खां हेठि लड़काईंदो आहे उनखे माफ़ी न मिलंदी ऐं पंजो उहो जंहिं ते नाराज़ जे पंहिंजे अबे खे रंजायो आहे जे पंहिंजी जीजल मां खे रंजायो आहे इनखे माफ़ी न मिलंदी वला इला मुदमिन खमरिन
जेको शराबी आहे शराब जो मवाली आहे नशेबाज़ आहे इनखे बि 15 जी राति ते माफ़ी न मिलंदी इन्हनि 6 माण्हुनि खां सवाइ ॿियनि सभिनी खे रब बख़्शे छॾी मिठा जेकॾहिं पीउ मां नाराज़ थई त 15 अचण खां अॻु में माफ़ी वठिजांइसि जे माइटियूं छिनियूं अथई त उन्हनि सां वञी ॻंढ ठाहे जेकॾहिं इहे 6 ॻाल्हियुनि मां तो में का शइ हुजे त उनजो इज़ालो वञी कजांइ पोइ 15 शाबान ते बुकड़ा खणजांइ अलाह रहमत सां झोलियूं भरे छा तव्हां 15 जे लाइ तयार बचनि सां बि मिटनि माइटनि सां बि राति गुज़री वेंदी पर फ़क़ीरनि सां राति गुज़ार सलात तस्बीह जी निमाज़ उते थींदी ऐं साईं मुंहिंजा इज्तिमाई दुआ थींदी अलाह कंदो त तुंहिंजा बि मुक़दर संवारजी मां सभिनी खे ख़ुदा वास्ते दावत ॾियां 15 जी राति दरगाह दिलबराबाद मोरे में अची दुआ में ज़रूरु शरीक थी हितो माशाअल्लाह सवारियूं तयार आहिनि बसूं गाॾियूं तयार आहिनि तव्हां बि तयारी कयो जी अलाह ताला जल शान शाल असांखे इन कीननि ऐं कुदूरतुनि खां बचाईंदो ॿियाई ऐं निफ़ाक़ खां बचाईंदो इन भलारी रात